तव्हांजी का बि मदद नथा करे सघूं। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त खानू ऐं नबन किथे आहिनि। आचर खानू ऐं नबन मुंहिंजा उहे हथियार आहिनि जिनखे मां मिस कर नथो चाहियां। न रेस न, मां खानू ऐं नबन खे इस्तेमाल थियण कोन ॾींदुसि। आचर उहे ॿई गोलियूं फायर थी चुकियो आहे मिठल खान जो सीनो परोण करण लाइ। जे रोके सघी थो त रोक उन्हनि खे, पर उन लाइ तोखे गोली जी रफ़्तार खां तेज भॼणो पवंदो। इहा तुंहिंजी हसरत कॾहिं बि पूरी कान थींदी रेस। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई त तूं हिते पहुते कीअं ऐं वॾे जे कातिलनि खे ईअं वञा ॾिनी। इहा ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में न ईंदी। मुंहिंजी सम्झ खे छॾ। तूं मूंखे इहो ॿुधाए त मिठल खान जी ज़िंदगी बणिजी छो आहे। केरु कंहिंजी ज़िंदगी बणिजे थो या मौत, इहो फ़ैसिलो वक़्तु कंदो। फ़िलहाल तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, हितां हलण जी कयो। काॾे हलूं था? खानूअ जे मेखाने ते। चइबो त अॼु तूं असांजी महिमानी खाईंदे। तव्हांजी महिमानी बि खाइणी आहे ऐं तव्हांजे दिमाग़ में कुझु ॻाल्हियूं बि विहारणियूं आहिनि, पर हिते न। पहिरियां हलो पंहिंजे मेखाने ते। बाबा घट में घट असांजे अचण जो इंतजार त करियां। जीजा खे एतिरो त चईं त असां पाण में सलाह करे पोइ ॾींहुं ॾींदासीं। ओ दा पापा के केड़ो लाचारा जो असां जो इंतजार करे ऐं असां का सलाह वठे। असां को इन घर जा बाती तोरे आयूं। पुट तहां जे अचण या तव्हां का सलाह वठण जी ॻाल्हि कोन हुई। जीजा पहिरियों भेरो असां जे घर आई हुई। छा मां उन जी एतिरी बि इज़त न कयां? बाबा असां ईअं नथा चऊं त तव्हां जीजा जी इज़त न कयो। असां अदीअ जे रिश्ते ॾियण खां इनकार न आहे कयो, पर बाबा ही वक़्तु न आहे। कहिड़ी क़यामत थी अचे जो ही वक़्तु न आहे जंहिंजे करे दुश्मनी जी बाह भरियल आहे। जॾहिं उहो ई राज़ी आहे त तव्हां ते कहिड़ो फ़र्क़ु थो पए। मञूं था त रईस जे कॾ दुश्मनी जी बाह भरियल आहे, पर उन सां गॾु असां बि त सड़ंदा था वठूं। पहिरियां दुश्मन जो को बिलो कयूं, पोइ शादियूं बि पयूं थींदियूं। पुट मूं जीजा खे ज़बान ॾेई छॾी आहे। हाणे तव्हां जी मर्ज़ी आहे, भली वञी जवाबु ॾेई अचो। मूंखे को बि एतिराज़ न आहे। वाह 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 वाह, असांजे मुंहं ते दांगी घुमाए हाणे चई त जवाबु ॾेई अचो। हाणे ठहियो ठहियो, जेको थियो त थियो। मुंहुं मथे पिटण मां कुझु बि कोन वरंदो। ओ दा रईस खे इहो त चऊं न त घणो दोल धमचर न करे, बस मौलवी खे वठी निकाह पढ़ाए अदी खे वठी वञे। पुट रईस खे केरु चवंदो? बाबा कमदार खे चऊं था, पाणे वञी रईस खे चवंदो। बस बस हाणे कुझु बि न चऊं। ज़हर जो ढुक भरे चुप करे वञो। रईस जी ख़ुशियुनि में ज़हर न मिलायो। पर अदा ॻोठ वारनि जे ढीकनि खे मुंहुं केरु ॾींदो? चवंदा त पुट पर मतिड़नि जो कमु आहे खिलूं ऐं टोकूं करणु।
असां खिलोन ऐं टोकुनि जे करे उथड़ वेहण त कोन छॾे वेंदासीं। पर बाबा तोखां वधीक हिन ॻोठ में पर मतिलबु ॿियो कोन हूंदो। ओ बाबा इन में होतर पाई छाजी आहे? माइटरी करणी ही न, पोइ खणी कंहिंसां बि कयूं। हा हाणे के न अकुलमंदी वारी ॻाल्हि। बोतार बाबा, जेका ॻाल्हि नामुमकिन हुजे उहा मुमकिन थी नथी सघे। हिन महिल आचर वारा मरी सघनि था, पर फैसले लाइ राज़ी न थींदव। समझा पियो कमदार त जेसिताईं मीर जो प्लान न कंदा तेसिताईं कंहिंसां बि ॻाल्हाइण गवारा न सम्झंदा। मूं त बसि ईअं हवा में तीर पे छॾियो। बाबा जे तव्हां चओ त आचर वारनि सां मिली ॾिसां। न कमदार, हींअर उन्हनि सां मिलणु अजायो आहे। जॾहिं वक़्तु आयो न त मां पाण ई तोखे ॿुधाए छॾींदुसि। बोतार ॿार अॼु जबार आया मोकिलीन। बस पाछा जो कर जबर वियो। कमदार तूं बि घणेई बीह चुको आहीं, हाणे घणी वेह। न बोतार बाबा, आउं हाणे तव्हांजे अॻियां इहा गुस्ताई करे सघां थो। हा जबार, ॻाल्हि कयो, कीअं चढ़ थियो आहे? वैसे सुबुह तव्हांखे अर्ज़ु कयो हुयोसीं ऐं तव्हां चयो त राति जो अचिजो। हींअर दुश्मननि खे कमज़ोर करे चुका आहियूं, तॾहिं चवां थो त दुश्मननि खे घणी दर न ॾियूं। कुझु माण्हू ॾियो नबन ऐं खानू वारा ढोरी में लिकल आहिनि, उन्हनि खे उते फासाइण आसान थींदो। खानू ऐं नबन जेकॾहिं ढोरे में लिकल आहिनि त मां इंस्पेक्टर खे फोन करे थो छॾियां, ढोरे जी तलाशी वठायूं था। वैसे ये 5000 पगार करण वारा कहिड़ी तलाशी वठंदा? जेकॾहिं न पुलिस कुझु करे हा त अॼु खानू ऐं नबू अंदरि हुजनि हा। पुलिस घणो कुझु करे चुकी आहे। मञूं था त पुलिस घणो कुझु कयो आहे, पर हींअर असीं कुझु करणु चाहियूं था। ॿार न थियो, कुझु अकुल खां कमु वठो, अकुल खां। जेकॾहिं न असां पंहिंजा माण्हू लाथा त वधीक नुक़सानु थींदो। फ़िलहाल हिन ॻाल्हि खे छॾियो, मूंखे सोचणो त उन्हनि जो छा करिणो आहे। बोतार बाबा, तव्हां त वॾा आहियो, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। मुंहिंजी त सलाह इहा ई आहे त हाणे असांखे सब्र करणु घुरिजे। मुड़ुसु हुननि जो मोहल आहे, जॾहिं हू कुझु कोन था कनि त असां वधीक कदम छो खणूं? खानू हाणे मूसा खान जे आङुरियुनि ते नचणु छॾे ॾियो। हू हमेशह असांखे इस्तेमाल करे रहियो आहे। यार आचर मूसा खान खे हाणे बंदूक पाण खे त वॾे जो पलांद करणो आहे। पलांद अदा जो कंदासीं, पर चयोमांव त उन खां अॻु मूंखे कुझु हिसाब सिधा करणा आहिनि। कहिड़ा हिसाब? ॻाल्हि छो नथो करी? मिठल खान खे ज़रूर मारींदासीं, पर मिठल खान खां पहिरियां जब्बार जे सिर जो तोहफ़ो मिठल मुबारक में ॾींदासीं। पोइ शादी वारे ॾींहं जो एतिरो इंतज़ार छो थो कराई? हल हल त जब्बार जे सिर जो तोहफ़ो मिठल खान खे अॻुवाट ई ॾेई चऊं। हाली कुझु ॾींहं सब्र कयो। कल जे वाक़े खां पोइ मिठल खान समझी वियो हूंदो त हाणे आचर वारा कुझु बि कोन कंदा ऐं हू बेखौफ़ थी घुमंदा। चए थो त पोइ सब्र कयूं था, पर लॻे कोन थो त मिठल खान जहिड़ो शातिर माण्हू को आसानी सां असांजी ॼाण में फासंदो। सचो था, कानू सही थो चए। अञा बि हुननि खे असां डर ॾिनीसीं त ॿीहर बि असांखे ॾंगे विझंदा। केरु कंहिंखे ॾंगींदो इहो वक़्तु ॿुधाईंदो। फ़िलहाल जेको चवांव थो उन ते अमल कयो। जे मुंहिंजी मञो था त पोइ ठीकु आहे, जे तव्हांखे पंहिंजी हलाइणी आहे त जीअं वणेव तीअं वञी कयो, मुंहिंजी पचर छॾियो। वाह आचर वाह, खान त हाणे तुंहिंजी पचर कोन छॾींदो। बाक़ी यार जे मौत आयो त पोइ मयार न आहे। हाणे हुकुम कर त असांखे छा करिणो आहे? तूं ऐं नबन वापसि घर ॾांहुं निकिरी हलो, मां जाइज़ो वठी अचां थो। जीअं ई शिकार बंदूक जे नोक ते ईंदो त मां तव्हांखे हकल कंदुसि। अदर तोखे ईअं अकेलो छॾे वञो? फ़िलहाल उन्हनि जा पेर पोइते आहिनि, तव्हां मुंहिंजो खुटको न कयो। त बना बधु टपड़ त पुट निकिरी हलूं।
मां हार कोन मनी तो जुड़ियल मां कॾहिं बि हार न मनी तो मुझे वॾे में वॾे खिलाड़ी के मिठल ईअं माराए छॾींदो मूं कॾहिं सोचो बि न हो जंहिंते मुंहिंजा लखे रुपया ख़र्च थियल हुआ ऐं उनजे वञण खां पोइ आचरे खानम ये पोयां पेर कंदा इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में बि न हुई मोहतार साईं जे नाराज़ न थियो त हिकु अर्ज़ु कयां ॻाल्हि कर छा थो पकड़ चाही मोहतार साईं जेकॾहिं वॾा खिलाड़ी मारिजी वञनि त पोइ बादशाह खे घुर्जे तो ॿ कदम पोइते हटी वञे बाबा अकुलमंदी इन में आहे वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो ॿ कदम छा मां हिकु कदम ई पोइते हटण लाइ तयारु आहियां जुड़े मूं सभु कुझु पंहिंजो दाव ते लॻाए छॾियो आहे ऐं तूं चाहीं थो सभु मां ॿ कदम पोइते हटी पंहिंजी तबाही जो तमाशो ॾिसां न जुड़ियल न मुंहिंजो हर कदम हाणे अॻिते वधंदो इहो खेल मिठल या मुंहिंजे मौत ते ख़तमु थींदो मोहतार साईं तव्हांजे सिर ॾे ख़ैरु हुजे मां इहो नथो चवां त तव्हां मैदान मां ई ॿाहिरि निकिरी वञो मैदान में रहो पर जज़्बात खे थोरो काबू करे ऐं इहो सोचो त आचर मैदान छॾे छो वियो थी सघे थो त इहा ख़बर खानू खां पए त आचर अचानक रुख कीअं बदिलायो ऐं मिठल ख़ान खे कहिड़ो वज़ीफ़ो हथ अची वियो आहे जो मुंहिंजे शातिर खिलाड़ियुनि खे मात ॾींदो अॻिते वधंदो पियो वञे बाबा ये हुकुम कयो तो खानू खे घुराए वठां खानू आचर जो साॼो हथ आहे उहो असांखे औंध कोन ॾींदो आचर कदम पोइते छो हटाया आहिनि इहा ख़बर वठण लाइ कंहिं विच वारे जी ज़रूरत पवंदी जुड़ियल अहिड़े माण्हू जी ॻोल्हा कर जेको वञी ख़बर लही अचे मिठल ऐं आचर वारनि जे विच में कहिड़ी खिचड़ी पची रही आहे मिठल कहिड़ो मंत्र पढ़ियो आहे जो वॾे मां वॾा खिलाड़ी बि मैदान छॾे विया आहिनि ठीकु आहे मोहतार कुझु ॾींहंनि में मां तव्हांखे सॼी ॼाण वठी आणे ॾींदुसि कुझु ॾींहं न सुभाणे इहो सिझ अथई सुभाणे वञी जांच करे अच त मिठल ख़ान कहिड़ो पुलाउ पचायो आहे आचर जूं सिधियूं बंदूकूं मिठल मथां छो हटियूं हिक ॿिए जा रत जा रांदीगर आख़िर पाणी को छो छिरकिया खानू खे मूं ॾांहुं मोकिल ऐं वञी जांच करे अच त किथे आचर वारनि मीर जे खून जी क़ीमत मिठल ख़ान खां त नाहे वठी चुका वञ महला तो वञ ऐं वञी बोटी मूंखे ॿुधाए जल्द कर मिट्टीअ में गुम थी वियल रांदीका कॾहिं बि हथ न हणींदा मिट्टीअ जा रांदीका मिट्टीअ सां मिली मिट्टी बणिजी वेंदा आहिनि इहा ॻाल्हि हिनखे केरु सम्झाए त तुंहिंजो रांदीको मिट्टीअ जो हो मिट्टीअ सां मिली मिट्टी बणिजी वियो ॿियो तोखे हाणे कॾहिं बि हथ न ईंदो काश इहा ॻाल्हि हिनजे दिमाग़ में वेहे मूंखां वधीक हाणे हिन जी तोखे ज़रूरत आहे अजायो सोचे सोचे केॾी कमज़ोर थी वई आहीं मां नाया कमज़ोर थी तुंहिंजी नज़र जो धोखो आहे हूअं बि मूंखे हिन खीर जी ज़रूरत न आहे तोखे आहे मां कहिड़ो मलाखड़े में लहंदुसि जो हिन खीर जी ज़रूरत पइजी वई जो मलाखड़े जी ख़बर कान अथई छा मलाखड़ो हा 14 तारीख़ वारो मलाखड़ो ओ 14 तारीख़ वारो बाक़ी वञी 5 ॾींहं बचिया आहिनि अॼु त सखड़ो खीर आहे सुभाणे खां वठी बादाम सां गॾु तोखे खीर पीअणो पवंदो इन करे सुभाणे शहर वञी त 10 किलो बादाम वठी अचिजांइ मां माण्हू आहियां हाथी न जो 5 ॾींहंनि में 10 किलो बादाम खाराईंदी आहे जे मारण जो प्रोग्राम अथई त उहा ॻाल्हि कर
मुंहिंजी हयाती मिठल तोखे लॻे, बाक़ी शादीअ में 5 ॾींहं आहिनि। न कुंवार खे वनवाह में विहारियो थी, न सॾ हलाया थी, न कार्ड ठाराया थी। नहीं को मां नओं घोट थो थियां, नहीं हाणे उहो वक़्तु आहे मलूका जो शादी ज़ोर शोर सां कजे। बसि इहो त तुंहिंजो ज़िद हो जंहिंखे पूरो करण जे लाइ मां राज़ी थियुसि। बाक़ी रही ॻाल्हि कुंवार खे वनवाह में विहारण जी, त सुभाणे जन्नत ई ख़ैरां खे वठी कुंवार खे वनवाह में विहारे अचिजो। बाक़ी 4 ॾींहं राति मां कमदार ऐं मौलवी खे साण करे निकाह पढ़ाए कुंवार खे वठी ईंदासीं। सेरा लाॾा राग रूप न थियनि, ॿाहिरि सॾ न हलाए, पर ॻोठ वारनि खे त सॾणो पवंदो, न त ॻोठ वारा ॾुख कंदा त रईस असांखे ॾुख सुख में पाण खां धार करे छॾियो आहे। ठीकु आहे जान, जे चई थी त सुभाणे सां ई ॻोठ में सॾ हलायूं था। ॿियो हुकुम सरकार जो? हुकुम न आहे, अर्ज़ आहे। मां चाहियां थी शादीअ राति समूरी मिल्कियत नसीबा जे नाले करे छॾियो। पोइ तुंहिंजो छा थींदो? मूंखे त औलाद ई न आहे, पोइ मिल्कियत मां क़बर में खणी वेंदसि। शादीअ खां पोइ जे मुंहिंजी दिलि हुन सां लॻी वञे ऐं तोखां भरिजी वञे त पोइ छा कंदीअ? हूअं बि हिन हवेलीअ खे नौकरियाणी जी ज़रूरत आहे। मूंखे पक आहे त उहा जाइ मिली वेंदी। जान इहो छा पई चवीं? पंहिंजी जान बि छॾी थो ऐं मुंहिंजी मञी बि कोन थो। मलूका कुझु अकुल खां कमु वठि, ख़ुदा न करे मूंखे कुझु थी पए। ख़ुदा न कंदो तोखे कुझु थिए। कुझु सम्झण जी कर मलूका, घणेई लहज़ा गहज़ा दुनिया में पिया आहिनि। ईअं न थिए त सुभाणे पछताइणो पवे। तोखां ऐं मूंखां पोइ हिन मिल्कियत जो वारिस केरु आहे? मलूका जे थी त मुंहिंजी औलाद, न त कांव कुता पिया आहिनि, पिया मिल्कियत तां विढ़ंदा। अलाह मां उमेद न आहे लाइ बि तोखे औलाद ज़रूरु थींदी ऐं हिन मिल्कियत जो वारिस ज़रूरु पैदा थींदो। उहो वारिस तोखे नसीबा ॾींदी, इन करे मिल्कियत उन जे नाले हुजे। न मलूका, तुंहिंजो इहो चवणु मां नथो वठी सघां। मिठल, पंहिंजी मिल्कियत भले पंहिंजे नाले कर। जे मूंखे कुझु ॾियणु चाहीं थो त कागज़ ठाराए ॾे। मुंहिंजी साहेड़ी हिन घर में ईंदी, मां हुनखे तोहफ़ो ॾींदमि। हाज़िर मुंहिंजा साईं, हाज़िर। मां वकील खे घुराए कागज़ ठाराए थो छॾियां ऐं अहिड़ी वसियत लिखाए थो छॾियां जंहिंजे पढ़ण खां पोइ मुंहिंजी सरकार खे ख़ुशी ज़रूरु थी। न त को मच्छीअ वारो थो लॻे पियो भिटीअ मूं, न को छा। हाणे त बसरनि जी कढ़ी चाढ़ियां, ॿियो छा कयां। अड़े हेॾे ॻाल्हि त ॿुध, ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, पाइण जे लाइ को नओं वॻो कोन्हे को। रईस जी शादी अचे मथो सिर ते बीठी आहे, शहर वञे थो पियो त हिकिड़ो नओं वॻो त वठी अचो। ईद बरात ते त पायां कोन, पर रईस जी शादीअ ते त पाए ॾिसां। अरे ॻाल्हि त ॿुध, हाणे कहिड़ी तूं नई नवेली कुंवार आहे जो शादियुनि ते नवां कपिड़ा ऐं ज़ेवर पाईंदी आहे। हाणे तो वही मां जे हिन उमिरि में न पाता त ख़ैर आहे। हींअर उमिरि कोन्हे, बाक़ी हूअं तो कड़ो मूंखे हंडायो पारायो आहे। 2 हज़ारनि जा लीलम ॾिना हई हक़ महर में, से बि खाई खपाए गिड़काए वई। 2 सालनि खां वठी को नओं कपिड़ो वठी ॾिनो अथई। मां चवां थी पई हाणे मां बख़्श न कंदीसां, जे शाम ताईं मुंहिंजे लाइ नओं वॻो न वठी आहे न त पोइ घर में बि न अचिजांइ। अरे मूं वटि जो ॿियुनि जे वठण जा पैसा कोन लॻे, तोखे नओं वॻो वठी जा, नथो वठी जाए छा कंदीअ? छा वरी छा कंदीसां? जे पानीअ में ज़हर न मिलाए ॾिनोमांइ न त मुंहिंजो नालो बि ख़ैरां नाहे, ख़ैरां नाहे। हा अरे मां मरंदुसि न, मरंदुसि त पोइ ख़बर पवंदई, पोइ ख़बर पवंदई। ॾिसां ॾिसां त तूं कहिड़ा सुखिया टुकर थी खाई। अरे बोलो तूं गिरह गिरह जे लाइ पिनी न त मुंहिंजी ख़बर त बुझा ॾिजाए। अरे जे तूं मरंदे त पाड़े ओड़े मौके 2 टुकर अलाह नावा जा त मिलंदा, जेके खाई पेट भरींदसि। हाणे त उहे बि कोन था मिलनि। सभु था सोचनि पिया त ख़ैरां जो कूंधर बुड़स वेठो आहे जेको कमाए अचे थो ख़ैरां खे पाले, पर हुननि खे कहिड़ी ख़बर त मोह खगो पंहिंजे 2 ॿीणियुनि जे लाइ बि आज़ुरतो आहे, सो मूंखे पालींदो। अटे जी लप बि कोन थो आणे सघे घर में। हा तूं त बुख थी मरी, तोखे त कुझु मिले ई कोन थो। ओ खेरा खेरा छो अची छिती थी आहे? ओ ख़ुदा खानो ख़राब करे जेको मिले ई थो उन ते शुक्र कर, शुक्र। अरे छा ते शुक्र कयां? हा छा ते शुक्र कयां? अधु मण अटे जो पोएं महीने वठी आयो आहे, जेको तूं सम्झे थो त अञा ताईं थो पियो हले।
वेले ते थो तौर मानिन जो गे दंदो ही कोन हई को जो खबर पवई चबाणे त खबर पवई न त केतरी मानियूं खाधई मानी जो गेरो विझणो गेहणो वने थो पियो जौर वांगुरु गेहंदो का खबर ही को नथी पवई त केतरी मानियूं खाधई बिभ थई जो भरजई नथो माया जो मानी पचाए साणी थी पवा पई हथन में भी लिफू पईजी थी वञन पर तो जो बिभ नथो भरजे पियो खुदाए भरई मुआ खगा वेले ते एतरो त खाए थो पियो पर पो सोचे थो पियो त इहो अधु मणो अटे जो 2 महीना हलंदो इहा त मूंखे शाबस आ जो इहो पचाए तोखे खारायूं वेठी आहियां एतरो थो वेले ते खाए पियो जे हुकूमत खे न ख़बर पवे त बंदूक हणाए मारनी चवनि त अलाए केतिरो खाईंदो अलाए केतिरो ॾुकार आणींदो मुल्क में तोसां ॻाल्हाइण पंहिंजी मुंडी थ्रेशर में ॾियण जे बराबरि आहे कड़ी अलाए जो छा थी वेठी ॻाल्हाई सम्झ में ई कोन थो अचे ऐं ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं थी करी ॼण सभु कुझु तूं पूरो कई वेठी आई ठिकर भितर टेवे मिलाए 2 मण पूरा कई वेठी आहे तूं अरे कुझु शर्म कर अरे ठिकर भितर न त कहिड़ो तोखे मां साफ़ अटो वेठी थी खारायां पई ये घर में जेके मट पारा दिला सभु हुया पुराणा कुटे सटे चूरो करे सनूम अटे में मिलाए पई थी खारायां तॾहिं बि निड़ीअ में का रोड ई कान आई हाणे त सोचां थी पई वञा रोड ते को वञी वॾनि पत्थरनि जी भरी ॿधी अचे रखां पाव अटे में मण पत्थरनि जो मिलाए पचाए खारायां त को बिभ भरजई ठहियो घणी दाफ़ न कर घड़ी खन पाण खे साही ॾे पाणीअ जो ढुक पी त निड़ी साई थियई त ॻाल्हाइण जहिड़ी थी ओ खगा मोया खगा हेॾे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि मां थी चवां त जे शाम ताईं 9 वॻो नांदो थई त राति मानी न मिलंदई पोइ हिन बुख खां सॼी राति पियो खट ते बोलाटियूं ॾीजांइ रण मुंहिंजो ईंदो मूंखे चूड़ियूं वठी ॾींदो रण मुंहिंजो ईंदो मूंखे चूड़ियूं वठी ॾींदो चूड़ियूं वूड़ियूं छा कंदसि चूड़ियूं वूड़ियूं छा कंदसि मूंखे सोना कंगण ॾींदो रण मुंहिंजो ईंदो रण मुंहिंजो ईंदो वाह वाह अरे छो बात कई ये जितना हवा बड़ी पई इमारत हा वाह 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 अरे अज तो खबर दे तुझरा सुन छा वठे रहो पर लगे जो तो वण दो कुछ चुप कर तो मुंजी वतल जे तो वणदी कानी का जेला हां तू कुछ वठी आयो हां मुंजी रानी से तू ते शाबाश तई बगैर चवण जे पहिरियों भेरो मुंहिंजे लाइ कपिड़ा आंदा अथई ॾाढा सुठा आहिनि वो इन करे चरी जे भोतार जी शादी आहे भोतारे शादी ते तुंहिंजा कपिड़ा नवां न आणिया न त पोइ कंहिंजे शादीअ ते आणींदुसि इहा बि तोखे शाबाश हुजे चङो हाणे तूं वेह मां तो लाइ मानी खणी अचां वाह वाह या मालिक अॼु त राज़ी थी आहे मानी पहिरियों दफ़ो सलाह थी करे मानी अची ठीकु आहे मानी पोइ गॾिजी खाईंदासीं न रानी पोइ या समूरा कम रहिया पिया न ऐं बसि ईअं सम्झ त विचां गुत हणी हलियोसीं शहर ऐं तुंहिंजा कपिड़ा वठी आई तुंहिंजा कम त खुटंदा ई कोन घड़ी खम त वेह न वाह 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 भलानी ॻाल्हि ॿुध न सॼा कम रहिया पिया हा हींअर वञा थो राति जो मोटी सलाह बि कंदासूं ऐं तुंहिंजनि हथनि जी मानी बि ॻाल्हाईंदासूं गॾिजी हा तूं बि ॿियो कमु कजां वञ ऐं सनाऊं सभु ॾेई अची जां ठीकु आहे छा उथी पियो तूं अची त दिलि थिए थी वञ ई न पर छा कयूं पोइ काढ़जी पवंदो शुक्र थी मुंहिंजा रबो मस मस मुंहिंजे लाइ वॻा आंदा अथसि आंदा सुठा अथसि ॾाढा सुठा आहिनि हाणे त तूं बि हिन घर में 2-3 ॾींहंनि जी महिमान आहीं पोइ त मां अकेली रहिजी वेंदसि पहिरियां मां बि अकेली हुयसि सोचियो हुयमि त भाॼाई जे रूप में हिकु साहेड़ी मिलंदी जंहिंसां दिलि जा सूर सलींदसि पर न इहे वठा में वक़्तु ईअं गुज़री वियो जो सूर सलण जो मौक़ो ई कोन मिलियो हाणे त तूं हवेलीअ जी राणी बणिजी वेंदीअ हितां जा ॾुख सूर ऐं पीड़ाऊं हिकु लहज़े में लही वेंदई बाक़ी ज़िंदगी सुख ऐं आराम में गुज़ारींदीअ पर मुंहिंजी त समूरी ज़िंदगी ॾुखनि में ई गुज़रणी आहे सुख सिर्फ़ु हवेलियुनि में न आहिनि हूंदा पर हर हिक जे वक़्त में लिखिजी ईंदा आहिनि जेकर सुख महलनि ऐं माड़ियुनि में हुजनि हा न त मारी मलीर जे चौरनि तॾनि ऐं तोरियुनि खे विसारे बाक़ी ज़िंदगी बख़मली बिस्तरे ते गुज़ारे हा
मूमल काक महल में वाका कंदे न मरे हा ऐं ससी पंहिंजूं सुंदरताऊं छॾे जबल न झागे हा ऐं सुहिणी पंहिंजे घर खे छॾे आधी रात जो कच्चे घर जे सहारे झूलनि में न झूले हा जे उन्हनि जे वक़्त में ख़ुशियूं लिखियल हुजनि हा। पर ईअं नाहे सुहिणी, ईअं नाहे। सुख हूंदा आहिनि उन साथीअ सां गॾु जेको सभ खां पहिरियां हिन दिलि में पंहिंजे प्यार जो महल अॾे ऐं उन महल में ज़िंदगी गुज़ारण वारनि खे ई सुख मिलंदा आहिनि। काश नसीबा मां तुझे लाइ कुझु करे सघां हा, पर मां एॾी मजबूर ऐं लाचार आहियां जो तुझे लाइ कुझु बि नथी करे सघां। नसीबा हिन पत्थर दुनिया में तूं पंहिंजे प्यार जो महल हिकु मुठ वारीअ मां अॾण थी चाहीं, सो बि चओ मासी हवाउनि जे विच में जेको ईअं उॾामी वेंदो जो ज़रो न मिलंदो ज़रे सां। इन्हीअ करे चवां थी नसीबा पंहिंजे ख़्वाबनि जी दुनिया मां निकिरी हक़ीक़त जी दुनिया खे क़बूल कर। तोखे त ख़बर आहे नसीबा जॾहिं तूफ़ान ईंदो आहे त सभ खां अॻु में ज़मीन तां कख ऐं वारियूं उॾामणु शुरू कंदा, पर तुंहिंजो ऐं मुंहिंजो वजूद त इन कख ऐं वारीअ जेतिरो बि नाहे। पोइ उथंदड़ एॾे तूफ़ान सां किथे थियूं मुहाॾो अटकाए सघूं। इन करे चवां थी त पंहिंजी क़िस्मत जी लिखे ऐं वक़्त खे क़बूल कर ऐं ही सभु उन मालिक जे मथां छॾे ॾे जंहिंजी कुदरत जे पाछे जे हेठां ही हक़ीर वजूद पलिजे थो।